प्यारा दोस्तों ऐं सिंध वासियो अस्सलाम वालेकुम। ही क़ौमी गीत जीजल प्रोडक्शन जे डायरेक्टर मिठल गजल तरफां सिंध वासियुनि लाइ तोहफ़ो आहे, जंहिंजो शाइर उस्ताद रुस्तम ख़ासकेली, एक्स प्रिंसिपल सचल कॉलेज नवाबशाह आहे ऐं कंपोजिंग इमदाद विस्तरोजी आहे। अचो त गॾिजी ॿुधूं था ही क़ौमी गीत। जमालो गायो जमालो, ओ जमालो वाह जमालो, सिंध जो जमालो गायो जमालो। मिठड़ी पंहिंजी बोलिया जी जलमा जी झोलिया, की झर जी छोलिया जी जलमा जी झोलिया, झोलिया छोलिया जी जलमा जी झोलिया, झोलिया झोलिया। रुस्तम जो हीरो 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 उस्ताद रुस्तम जो हीरो हीरो हीरो, दुश्मन ले हूँ